واہ کیا مرتبہ اے غوث ہے بالا تیرا، اونچے اونچوں کے سروں سے قدم آلا تیرا۔ میٹھا میٹھا اسلامی بھائروں، اساں جا غوث اعظم رحمۃ اللہ تعالی پیدائشی ولی ہوا پان رحمۃ اللہ تعالی اञا امڑ جے پیٹ میں ہوا ऐं संदन अमड़ खे जॾहिं निच ईंदी हुई ऐं हुआ उन ते जॾहिं अल्हम्दुलिल्लाह चवंदी हुई त पाण रहमतुल्लाह तआला पेट में ई जवाब में यरहमुकिल्लाह चवंदा हुआ। पाण रहमतुल्लाह तआला पहिरीं रमज़ान मुबारक सोमर जे ॾींहुं सुबह सादिक जे वक़्तु दुनिया में जलवागर थिया। सुभान हुननि वक़्तु संदन चप आहिस्ता आहिस्ता हरकत करे रहिया हुआ। अल्लाह अल्लाह जो आवाज़ अची रहियो हो। जंहिं ॾींहुं संदन विलादत थी उन ॾींहुं पाण रहमतुल्लाह तआला जे विलादत वारे शहर जीलान शरीफ़ में 1100 ॿार पैदा थिया ऐं सभ जो सभ पुट यानी छोकिरा हुआ ऐं सभई वलीउल्लाह थिया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सर भला क्या कोई जाने के है कैसा तेरा, औलिया मलते हैं आँखें वो है तलवा तेरा। ऐं हुज़ूर गौसे आज़म रहमतुल्लाह तआला पैदा थींदे ई रोज़ो रखी छॾियो ऐं जॾहिं सज लथो त उन वक़्तु पाण अमड़ जो खीर पीता ओं। पूरो रमज़ान मुबारक संदन इहो ई मामूल रहियो। छोड़ा है माँ का दूध भी माहे सियाम में, छोड़ा है माँ का दूध भी माहे सियाम में, सुल्तान औलिया को हमारा सलाम हो। 5 सालनि जी उमिरि में जॾहिं पहिरियों भेरो बिस्मिल्लाह पढ़ण जी रस्म जे लाइ कंहिं बुज़ुर्ग वटि वेठा त आऊज़ ऐं बिस्मिल्लाह पढ़ी सूरह फातिहा ऐं अलिफ लाम मीम खां वठी 18 सिपारा पढ़ी ॿुधाया। उन बुज़ुर्ग चयोसि पुट अञा पढ़ो? तो फरमायो बसि मूंखे एतिरो ई यादि आहे छो त मुंहिंजी अमड़ खे बि एतिरो ई यादि हो। जॾहिं आऊं पंहिंजी अमड़ जे पेट में हुयोसि उन वक़्तु पाण पढ़ंदियूं हुयूं सो मूं ॿुधी यादि करी वरितो हो। जॾहिं पाण रहमतुल्लाह तआला नंढपन में खेॾण जो इरादो फरमाईंदा हुआ त ग़ैब खां आवाज़ ईंदो, ऐं अब्दुल कादिर असां तव्हांखे खेॾण जे लाइ पैदा नाहे कयो। पाण रहमतुल्लाह तआला मदरसे में तशरीफ़ खणी वेंदा हुआ त आवाज़ ईंदो हो, अल्लाह अज़्ज़ वजल जे वली खे जगह ॾियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तेरे हाथ में हाथ मैंने दिया है, तेरे हाथ है लाज या गौसे आज़म। अल्लाह करीम असां वधीक गौसे आज़म जो फैज़ान नसीब फरमाए। आमीन। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारे इस्लामी भाइयों, आप सबसे गुजारिश है, सिंधी ज़बान तो मैंने आपके लिए बोली है, लेकिन अब मेरी गुजारिश ये है कि ये आप ही के लिए तो बनाया गया है ना, तो सिंधी सोशल मीडिया के लाइक कयो, शेयर कयो, इन्हनि जे ग्रुप में लोगों के शामिल कयो ऐं ख़ूब बरकतूं सभिनी हासिल करियो इंशाअल्लाह।